नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो जे ॻोठ काबिल मङरयो जे मङरिया बिरादरी पीपी में शामिल 20 सालन खां जतोई खानदान सां सारियल मरहूम वॾेरो जमालुद्दीन मङरयो जा भाइर मोहम्मद उमर मङरयो अब्दुल गफूर मङरयो जी जीडीए खे अलविदा चई पीपी एमपीए सैयद सरफराज हुसैन शाह जी क़यादत ते मुकम्मल एतमाद ज़ाहिर कंदे पीपी में शामिल थी आहिनि। इन मौक़े ते खिताब कंदे पीपी एमपीए सैयद सरफराज हुसैन शाह चयो त ॻोठ काबिल मङरयो जे मङरिया बिरादरी खे पीपी में शामिल थियण ते भली कार चऊं था। हिन चयो त पीपी अवामी पार्टी इहो ई सबब आहे त सिंध तोड़े मुल्क जो अवाम पीपी ते एतमाद करे थो। हिन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम खे पंहिंजी ताक़त सम्झे थो। हिन चयो त ईंदड़ चूंड में पीपी कामयाब थी मुल्क जी तबाही कंदड़ टोले खे घर भेड़ो करे मुल्क खे तरक्की जी राह ते गामज़द कंदी। इन मौक़े ते टाउन कमेटी कंडियारो जो अॻूणो चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा शाह, यूसी गुलाम शाह जो अॻूणो चेयरमैन तारिक मङरियो, महबूब अबड़ो ऐं ॿियनि खिताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।